अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कातिब लिखियो अजीं लायो लाम अलिफ सी असां सजण ती रहियो आहे रूह में। भलारे बिठदड़ जे भलारे बैत सां मुझो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड कुर्छ ताईं जा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेड़े महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 14 फेबरवरी 2025 मोहब्बतन जे आलमी ॾींहं ते मन में मोहब्बतन जा हज़ारे गुलाब रखंदड़ अमुल इंसान ऐं नामियारे कवि काज़ी मक़सूद गुल जी यादि में ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियोरी न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुर्छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा इहो बि अजीब दस्तूर आहे जो माण्हू जे मन खे किथे न किथे विछोड़ा वण वेढ़ी जा वेढ़े वेंदा आहिनि ऐं पोइ माण्हू पाण खे पाण ततल सेरा में अकेलो महसूस करणु लॻंदो आहे। ज़िंदगी जे सफ़र में खोड़ सारा माण्हू ईंदा आहिनि, मिलंदा आहिनि ऐं मोकिलाए वेंदा आहिनि, पर उहे अमुल इंसान हमेशह यादि रहंदा आहिनि जेके धरती लाइ, धरती वासियुनि लाइ सारी सब्ज मार जा खोड़ींदा आहिनि, जेके गुलाबनि जहिड़ा ख़्वाब ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि जी ताबीर लाइ मुख़्तलिफ़ धाराउनि में सफ़र कंदा आहिनि। काज़ी मक़सूद गुल बि उन्हनि अमुल इंसाननि मां हो जेके अदब जी सरज़मीन जा रोशन सितारा थी गुज़रिया। सिंधी अदब में काज़ी मक़सूद गुल जे नाले सां सुञाणप रखंदड़ काज़ी मक़सूद गुल जो पूरो नालो त काज़ी मक़सूद हयात हो। हुन 15 अप्रैल 1950 ते रते दरे ज़िले लाड़काणे में काज़ी अब्दुल हई कायल जे घर में जनम वरितो। संदसि वालिद पिणु पंहिंजे दौर जो बरख शाइर, उस्ताद, साफ़ी, समाज सुधारक हो। काज़ी मक़सूद गुल सिंधी अदब ऐं इक़्तिसादियात में MA जूं डिग्रियूं हासिल कयूं, जॾहिं त सांगड़ कॉलेज मां ड्राइंग टीचर जो इम्तिहान पास करे 1969 खां 1974 ताईं हाई स्कूल सीता रोड ज़िले दादू ऐं हाई स्कूल बंगल देरे ज़िले लाड़काणे में ड्राइंग जे उस्ताद तौरु नौकरी कंदो रहियो। 1974 में सर शाहनवाज़ भुट्टो शुगर मिल नएं देरे में संदसि मुक़ररी थी, जिते डिप्टी मैनेजर स्टोर तौरु मुलाज़मत बि कयाई ऐं उनखां सवाइ मुख़्तलिफ़ उहिदनि ते पिणु रहियो। 1993 खां 1995 ताईं स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन में मुलाज़मत कयाई। 1995 में हुन पंहिंजे वालिद जे नाले सां रते देरे में अब्दुल हई काज़ी मॉडल स्कूल क़ाइमु कयो, जंहिंजो पाण बानी प्रिंसिपाल थी रहियो। 1975 खां हुन शाइरी जी शुरूआति कई। रते देरे में लतीफ़ अदबी संगत जो पंहिंजे वालिद सां गॾिजी बुनियाद बि रखियाई। काज़ी मक़सूद गुल डॉक्टर दुरमहद पठाण सां गॾिजी सिंध सुघड़ संगत जे प्लेटफार्म तां लोक अदब ऐं सिंध जे सुघड़नि लाइ पिणु कमु कयो। हुन ॿारनि लाइ टिमाही रिसालो गुलदस्तो बि जारी कयो। हुन जा मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बेशुमार किताब पिणु मुख़्तलिफ़ अख़बारनि में शाया थींदा रहिया। संदसि छपियल किताबनि में किरणा किरणा, ॿारनि लाइ शाइरी, रत भिना, राबेल, हथेली हरणी, अखड़ियूं नील कंवल, इश्क समंदर ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। हुन शेखयास जे ॿिनि किताबनि हरणा खीअ केॾांहुं ऐं पतण थो पूर करे जो मंज़ूम उर्दू में तर्जुमो कयो। ज़िंदगीअ ॾे मोट कृष्ण चंद्र जे कहाणी जो सिंधी में तर्जुमो बि कयाई। ज़िंदगी जे सफ़र में अनेक एवार्ड ऐं मोहबतूं पंहिंजे नाम कंदड़ हिन अज़ीम शख़्स 14 फेबरवरी 2015 ते रते देरे में पसाह पूरा कया। अमुल इंसान काज़ी मक़सूद बाबति संदसि लाइक़ फर्ज़ंद ऐं नामियारो कंपेयर शाइर लेखक यासर काज़ी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हीअं करे थो। मक़सूद गुल जेको सूंह ऐं सुरत जो शाइर, सिंध जो शाइर
बैक वक़्तु रुमानवी शाइर बि मुज़ाहमती शाइर बि उनजे कलमी पोरे जो जॾहिं असां ज़िक्र करनि था त न फ़क़ति शाइरी जेतोणीकि शाइरी उनजो सभिनी खां वधीक उनजे लाइ क़ाबिल फ़ख़्रु हवालो हुयो, पर शाइरी सां गॾोगॾु नसर ऐं नसर में ॿारड़नि जो अदब, कॉलम नवीसी, तर्जुमो हुननि जी वॾी सुञाणप हुई। ऐं तर्जुमे जे हवाले सां वरी ख़ासि तौर ते सचल सरमस्त जो मंज़ूम उर्दू तर्जुमो, फ़ारसी शाइरी जो मंज़ूम उर्दू तर्जुमो जेको इश्क समंदर जे नाले सां 2 दफ़ा छपियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको हुननि जो आलमाणो पॉइंट ऑफ व्यू ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मामलनि जे हवाले सां, इंसानी रवैयनि जे हवाले सां उन्हनि जी तहरीरुनि मां बखे थो, उन्हनि सभिनी खे ट्रिब्यूट पेश करण जो ही हिकिड़ो मौक़ो आहे। ऐं असां यकीनी तौर ते मक़सूद गुल खे उनजे तबई विछोड़े खां पोइ इहो महसूसु करियूं था त मक़सूद गुल जे कयल कम जे हवाले सां वधीक तहक़ीक़ी कमु थियण जी ज़रूरत आहे। न फ़क़ति उन कम थियण जी ज़रूरत आहे बल्कि उन हवाले सां आलिमनि खे उते साहिण जी ज़रूरत आहे त असां वधि में वधि आलिमनि अदीबनि ऐं दानिश्वरनि खे जनाब मक़सूद गुल जे कयल कम ते वधीक तहक़ीक़ करे ईंदड़ नस्लनि ताईं उनखे पहुचाए सघूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में अमुल इंसान ऐं नाम्यारे शाइर लेखक काज़ी मक़सूद गुल जी वरसी जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम पेश कयो पियो वञे। इन ख़ासि प्रोग्राम साण आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। काज़ी मक़सूद गुल लिखियो, सरो अंदर में बहार चेहरो अजीब मौसम खयों वतूं था, खिलूं मिलूं था मगर अखियुनि में हज़ार आगम खयों वतूं था, नज़र गुलाबी ॾिसे त दिलि थी, रबाब छेड़े सवाब सम्झी, दुखम तब सुरूर सम्झी, सरोद सरगम खयों वतूं था, हुसैन जो गम शरीर में आ, दुखी दिल जजी पवे थी, अलम कलम जो बुलंद आहे, निगाह पूर्णम खयों वतूं था, नशो नज़र जो नज़र में आहे, अखियुनि मां उते पियूं पियारियूं, खुमार मै जो लथू न आहे, दलील दमदम खयों वतूं था, हरीस महफ़िल न रास आई, अमीक उल्फत रखूं अखियुनि ते, गुलनि सां पंहिंजी अजीब अक़ीदत, शफ़ीक़ शबनम खयों वतूं था, मोहबतूं जो वंडे विरहाए उहो असांजे वञनि में वेहे, कदूर तन खे कटे हमेशा प्यार पेहम खयों वतूं था, अखियुनि में सिंधू अंदर में आतिश फिशां दुख जो धॼी पवे थो, अखियुनि में सिंधू अंदर में आतिश फिशां दुख जो धॼी पवे थो, दुखनि सुखनि जो अंदर में पंहिंजे अजीब आलम खयों वतूं था, अखियुनि रखी गुल चुमूं गुलनि खे, गुलनि मिसल था वफ़ा विरहायूं, भले हवा खां पुछी ॾिसे को, हुगाओ हरदम खयों वतूं था। नाम्यारे शाइर अली दोस्त आजिज़ लिखियो, अॼु संस विसाल के फ़िराक जो ॾींहुं आहे, हू बि एतिरो ई वक़्तु रहियो जेतिरो को गुल टारी ते रही सघंदो आहे, हू बि हर माण्हू हलियो थो वञे, रुगो वास ई रहिजो वञे, दिलबर हिन दुनिया में वञी रहंदो वास। साईं काज़ी मक़सूद गुल साहिब उन फैमिली जो फ़र्द हो जंहिंजी सुञाण आर्ट जी दुनिया में गुलदस्ते वांगुरु आहे। हुननि जी तरबियत जो इदारो या स्कूल संदन घर ई रहियो आहे, जंहिंजो बानी काज़ी अब्दुल हई क़ाइल हो। साईं मक़सूद गुल उस्ताद शाइर रहियो, सुठो वक़्तु गुज़ारे वियो, मुख़्तियार घुमरे सां यारी ऐं सरकश सिंधी सां सोहबत हुयसि, पिछाड़ी में डायबिटिक पेशेंट थी वियो, गैंग्रीन जे करे पेर जी आङुर बि कटियाऊंसि, चवंदो हो पंहिंजे हिसे जो दर्द हर को पाण थो भोगे, उहो सही आहे, पर विछोड़े जो दर्द त ॿियनि खे थो भोगणो पवे। शाइराणी भेटा पेश कंदे साकी अबड़े लिखियो, इल्म जो उतार हो मक़सूद गुल, अदब जो भंडार हो मक़सूद गुल, सिंध जे इल्मो अदब तहक़ीक़ जो हिकु वॾो किरदार हो मक़सूद गुल, सिंध धरती जे ऐं सिंधी क़ौम जे इश्क सां सरशार हो मक़सूद गुल, मेठ मोहबत जो सदा मरकज़ रहियो, ॼण सरापा प्यार हो मक़सूद गुल, लफ़्ज़ हुआ मोहताज संदसि कलम जा, अहिड़ो कलमकार हो मक़सूद गुल, गीत वाई ऐं गज़ल जो बादशाह, सोणो सरजणहार हो मक़सूद गुल, फरवरी 14 हुई जो राति जो थियो असां खां धार हो मक़सूद गुल, काज़ी क़ाइल ऐं अता हामी संदो, साकी हीअं जो हार हो मक़सूद गुल। काज़ी मक़सूद गुल लिखियो हो, वरी मौज मक़तल में ईंदे ॾिसां थो, मां मौसम खे मेहंदी मलींदे ॾिसां थो, वरी सिर ॾियण जूं बुझनि थियूं सदाऊं, बिलावल वरी बांग ॾींदे ॾिसां थो, वरी शाम गेड़ू रतो वेस पातो, शफ़क़ खे वरी शोख़ थींदे ॾिसां थो,
हू पूरब परियां लाख लोई रती आहे, वरी कोई करबल वींदे ॾिसां थो। कलालनि वरी कात धोकिया धवण में ऐं ठाठार ठपड़ा ठपींदे ॾिसां थो। शहादत जी डोली चढ़ी सिंध राणी सितारनि खे सुरका भरींदे ॾिसां थो। वरी भूअं खे गुल गुलाबी खपनि था, वरी सिंधड़ी खे सड़ींदे ॾिसां थो। सोणे सुखनवर काज़ी मक़सूद गुल खे भेटाउनि जा गुलाब आछींदे हाफ़िज़ चांडिए लिखियो, शाइरी एतिरी सवली हुजे हा त हूंद हर कोई शाइर हुजे हा। हू न सिर्फ़ु नज़म जो सुहिणो नाम हो, पर मज़ाहिमती शाइरी खां ॿारनि लाइ सुहिणा नग़मा लिखंदड़ बरजस्ते शाइर जी सुञाणप खां अलावा साईं मक़सूद गुल काज़ी साहिब नामियारो शाइर, आलम अदीब, दानिश्वर, तर्जमे निगार, तालीमदान, लतीफ़ शनास ऐं सचल सरमस्त शनास हो। साणस मुंहिंजे ख़ानदान जो शऊरी ऐं गहरो लाॻापो हो। शुरूआती दौर खां साह जे आख़िरी दम ताईं सिंध ऐं सिंधियुनि जी वकालत करणु न छॾियाऊं। हुन गुज़िरियल 4 ॾहाकनि खां निहायत बेबाकी सां लिखियो। संदसि शुमार सफ़ावल जे अदीबनि में थींदो आहे। काज़ी मक़सूद गुल जी समूरी ॼमार हलचल ऐं जदोजहद जे तारीख़ी वाक़िअनि सां भरी पई आहे। शुगर मिल छॾण खां पोइ बि संदसि हालार जेॾो हौसलो रहियो। पंहिंजे वालिद साहिब जेको पिणु आला पाए जो मुसवर, साफ़ी ऐं मिसाली उस्ताद ऐं शाइर हो, संदसि नाले सां अब्दुल्लाही काज़ी मॉडल हाई स्कूल क़ाइमु कयाईं। स्कूल जो डायरेक्टर ऐं इंतिज़ामी हवाले सां प्रिंसिपाल बणियो, जिते आख़िरी दम ताईं इल्मी जोत जलायाऊं। के माण्हू दिलनि ते राज कंदा आहिनि। मक़सूद गुल साहिब पिणु अहिड़नि माण्हुनि मंझां हो जंहिं वाक़ई दिलनि ते राज कयो। हूअ घण रुखी शख़्सियत जो मालिक हो, जंहिं शहरनि वसीले अवामी उमगनि जी नुमाइंदगी कई। हूअ माखी जी लार जा मिठड़ो माण्हू हो। जिते बि हूंदो हो चोफेर अदीबनि जो मेड़ो मतल हूंदो हो। हू हिकु मुसवर हो, वटस लतीफ़ जज़्बा हुआ। हू प्यार ऐं पीड़ाउनि जो ॼाणू हो, शऊर सां शरसार, इल्म अदब जो वटस भंडार हो। संदसि लिखणियूं संदसि उजरे अंदर जो आइनो ऐं आवाज़ आहिनि। हूअ सुहिणो सर्जनहार हो। संदसि सिट सिट में सिंध ऐं सिंधी क़ौम जी वकालत हुई। वटस क़ौम जो उल्को हो, आईंदे जो ओन हो। हूअ सुखनवर साहिब कशिफ कवि हो। संदसि शाइरी जूं मीखूं धरती में खुतल हुयूं। जेको लिखियो तंहिंमें धरती ऐं सरतीअ जे ॾुखनि ऐं सूरनि जूं कथाऊं बयानु थियल आहिनि। कंहिं बि मामले ते हू पंहिंजे चप सिबाए न वेठो, पर बेबाकी सां रातियुनि जूं रातियूं जाॻी लिखियाईं। संदसि शाइरी संदसि ज़हन ऐं ज़मीर जो पोरियो आहे। हूअ धरती जो हिकु अरड़ो शाइर हो, जंहिं लाइ सभ खां वधीक मिटी महान हुई। संदसि शाइरी जे सियासी, समाजी, इल्मी, अदबी तोड़े मज़हबी हालतुनि जो अक्स आहे। संदसि शाइरी में देस जे इंच इंच जी वारसी आहे। हूअ शाइरनि वसीले ख़ौफ़ सबबि हिसियल माण्हुनि में हिमत ऐं हौसलो पैदा करण जो ख़्वाहिशमंद हो। हुन जी शाइरी उन्हनि क़ौमी हाञनि, वेसाह घातियुनि, वसीलनि ते क़ाबिज़ धुरियुनि ख़िलाफ़ इज़हार जो बाग़ियानो नमूनो आहे, जंहिं संदसि लफ़्ज़नि में बारूद भरियो। काज़ी मक़सूद गुल धरती जो हिकु वारस शाइर आहे। संदसि शाइरी जो महवर सिंधी मज़लूम क़ौम ऐं संदसि बुनियादी मसइला हुआ। संदसि शाइरी मुख़्तलिफ़ पहलुअनि जो ॻूढ़ो इब्यास हूंदी हुई। अदब बराए ज़िंदगी जो तस्वरी हक़ीक़त में क़ौमनि खे सही वाट पसाईंदो आहे। जंहिंजा शाइर संदसि ॾुखियनि हालतुनि में बि रहबरी जो किरदारु अदा करण खां न आहिनि केॿाईंदा। मज़ाहिमती ऐं रुमानवी शाइरी जी तारीख़ लिखबी त रते देरे शहर जे बेबाक शाइर साईं मक़सूद गुल जो नालो सरे फ़हिरिस्त हूंदो। सिंधी अदब संदसि ज़िक्र बग़ैर बेरंग रहंदो। जंहिं शाइर ज़िंदगी जा हर ई ॾींहं ऐं रातियूं मज़लूम क़ौम जे लाइ खून मां किलकूं ॿोड़े लिखियो, उन महबूब उस्ताद शाइर खे भला केरु विसारींदो। साईं मक़सूद गुल साहिब पंहिंजे चौधारी थींदड़ वार्ताउनि वक़्त जे बदतरीन आमरियत ख़िलाफ़ लिखियो। सियासी ऐं समाजी हालतुनि आधार अदब तख़लीक़ कयो हुआईं। हुन वॾेरनि पीरनि ऐं मीरनि जे साज़िशनि खे शाइरी में वाइखो कयो। हूअ वॾे पाए जो अदीब, लेखक, शाइर ऐं सुहिणो चित्रकार हो, जंहिंजी अख खां काइनात जे चपे चपे जी सूंहं ॻुझी कोन हुई। हुन माया जे मोह खे तश सम्झो, क़ौम जी वकालत कयाईं। हू हिकु बाकिरदार इंसान हो, जंहिं मिटी खे महान सम्झो, धरती सां बेइंतहा प्यार कयाईं। उनजी मोहबत में केतिरा ई गीत लिखियाईं। काज़ी मक़सूद गुल बदतरीन हालतुनि सां मुड़सी सां मुहाॾो अटकायो। शाइरी जा कई दीप जलाए ॿियनि शाइरनि लाइ उत्साह जो सबबु बणियो ऐं रोशन राह हमवार कयाईं।
काज़ी मक़सूद गुल साहिब खे अञा जीअणो हो, सिंध जे सूरनि ते घणो लिखणो हो, पर छा कजे, मौत अणटर आहे, अचणो ई आहे। काज़ी मक़सूद गुल जे विछोड़े न सिर्फ़ घर भातियुनि खे ॾुखारो ऐं सोगवार कयो हो, पर सच संदसि विछोड़े जो ॿुधी हर सञावंद तॾो विछायो हो ऐं संदसि ग़म मल्हायो हो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं सिंध जे सोणे कवि लेखक काज़ी मक़सूद गुल जी यादि में ख़ासि प्रोग्राम। आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हां ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं यादगिरियुनि जा वर्क बि विराईंदा आहियूं। असीं चाहियूं था त सचाई जो ही सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो ही सॾ घर घर ताईं पहुची सघे। प्रोग्राम में हाणे पेश करियूं था नामियारे शाइर काज़ी मक़सूद गुल जी ख़ूबसूरत शाइरी। नज़र जे तीर सां फटे लुछण बि कोन थो ॾिए, गुनाह छा सवाब छा कुछण बि कोन थो ॾिए। अजब बेनियाज़ खे कजे भला त छा कजे, अचे बि कोन थो पिरी अचण बि कोन थो ॾिए। हबीब जे हुज़ूर में अजीब ही अदालतूं, खिलण था गुनाह पर रुअण बि कोन थो ॾिए। ग़रीब बे गुनाह जो नसीब आ निगाह जो, ॾिसां ॾिसण घुरां मगर ॾिसण बि कोन थो ॾिए। जाम शोरे जूं हवाऊं थो घुरे, रूह विछड़ियल वासनाऊं थो घुरे। कंहिं चयो अथसि पाण सां दोखो करे, सिज चंड खां चाहनाऊं थो घुरे। जंहिं विरहायो नफ़रतनि जो ज़हर आ, लोक खां कीअं सो वफ़ाऊं थो घुरे। साह सिंधू जो न ही सोघो कयो, हू त अरबेलियूं अदाऊं थो घुरे। मोर थर जो ॿुध टहुके थो पियो, बरसंदड़ भूरियूं घटाऊं थो घुरे। साह को बेचैन थी कंहिंखे सॾे, साह साहुन जूं सदाऊं थो घुरे। पंहिंजी ग़लती जो करे को एतिराफ़, सुर कंदे तोखां सज़ाऊं थो घुरे। चंड वण जी बांह ते खाॾी रखी, चंड वण जी बांह ते खाॾी रखी, तुंहिंजे दर्शन जूं दुआऊं थो घुरे। तुंहिंजे दर ते थो पुकारे देर खां, गुल खयो मंगतो अताऊं थो घुरे। ॾीओ तेल रीअ जी बरे कोन थो, तीअं साह तो बिन सरे कोन थो। विछोड़े जो वॾा तिखो तीर खां, बज़ाहिर को कहले मरे कोन थो। किनो कूड़ खे था चवनि सभु मगर, थिए मूर उनखां परे कोन थो। ज़ुबानी त हर को थो सच सच करे, अमल पर उन्ही ते करे कोन थो। वतन क़ौम धरतीअ सिर जंहिं ॾिनो, उहो मूर मौतां मरे कोन थो। ॾिसी घाव गुल गुल ते शबनम रुनी, सरो जो छुटाणो टरे कोन थो। पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में काज़ी मक़सूद गुल लिखे थो, नाहे जे प्यार दिलि में इनायत खे छा कबो, बेरूह बे सवाब इबादत खे छा कबो। दिलबर जो राज़ आत रुतियूं रास थी वयूं, शैतान तुंहिंजे शर ऐं शरारत खे छा कबो। जेका अवाम जे न उमगन खे मान ॾे, बेफैज़ अहिड़ी हाक हुकूमत खे छा कबो। मुफ़लस जे खून साण जा तमीर थी हुजे, गासिब अमीर तुंहिंजी इमारत खे छा कबो। मज़हब जे पाक नाव ते तो कोस घर हले, अहिड़े धर्म में दीन ख़िलाफ़त खे छा कबो। चाहत जो रेज ॾे त फसल कुर्ब जा लहन, तुहर जी पोख आह अदावत खे छा कबो। मक़सूद काइनात खे गुल खून जा ॾे, अहिड़े उसूल इश्क इमामत खे छा कबो। पंहिंजे ख़ूबसूरत ॾेढुणनि में काज़ी मक़सूद गुल लिखियो, हुबकार खणी आई का रात असांजे लाइ, ॼण हार खणी आई। को आस खणी आयो दरियाह अखियुनि हूंदे, को प्यास खणी आयो। इंसान किथे आहीं धरती जे दुखनि जाओ, दरमान किथे आहीं। को प्यार खणी आयो ॼण मोह मुहबत जो संसार खणी आयो। तनवीर किथे आहे सचल जे रिसाले जो,
तफ़सीर किथे आहे। एॾो त न रोजानी ही लुड़क लिकाए रख, नए नींहं जी निशानी। चंड नेण निहारे वियो, ॼण दिलि जे अङण ते को चंड राति उभारे वियो। इंसाफ़ किथे आहे, आ राज उमावस जो दिलि साफ़ किथे आहे। उहो दर ते गुज़ारो आहे, रोज़ी जी परेशानी, मज़दूर ॾुखारो आहे। मजबूर गुज़ारे थो, कम कोन मिले सॼ बि मज़दूर पुकारे थो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे शाइर काज़ी मक़सूद गुल जी ख़ूबसूरत शाइरी। इन ते ई प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे। ॿीहर मिलण ताईं ॾींदा इजाज़त, जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।